सिंध अवामी फोरम के चेयरमैन जान मोहम्मद जूनेजो जो MNN TV जो दौरो। MNN TV जी ऑफिस में खूब आदरभा कंदे फेरोज़ मंगी, बाबू मेमण, समाजी अगवान महबूब अली जूनेजो ऐं फवाद हालीपोटो सिंध जी सूखड़ी अजरकन जा तोहफ़ा ऐं गुलन जा हार पाराया। उन मौके ते MNN TV जी हेड ऑफिस सिंध अवामी फोरम के चेयरमैन जान मोहम्मद जूनेजो सिंध जे इशूज़ ते ॻाल्हाईंदे चयो त अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया शरीफ़िन तव्हां ॾिसी रहिया आहियो MNN TV न्यूज़। अॼु असांजी हेड ऑफिस में जेका शख़्सियत मौजूदु आहे उहा न सिर्फ़ु क़ौमपरस्त तंज़ीमुनि सां जो लॻाव आहे, ख़ाबिदुनि सां जो लॻाव आहे, बल्कि हू हिकु सोशल वर्कर पिणु आहिनि जेको अॼु असां सां मौजूदु आहे। मोहतरम जान मोहम्मद जूनेजो जेको चेयरमैन आहे सिंध अवामी फोरम जो, ऐं असां उनखे पंहिंजे स्टूडियो में वेलकम कंदासीं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम। भाउ, सभ खां पहिरियां ऐं शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां असांखे मौक़ो फ़राहम कयो सिंध जे माण्हुनि सां पंहिंजा सूर सलण जो, ऐं हिकु भेरो ॿीहर तव्हांजो वरी शुक्रियो अदा कयां। सही, सभ खां पहिरीं मां तव्हां खां इहो सवालु पुछंदुसि त हीउ जेको अॼुकल्ह धाड़ियल जो जेको हीउ कल्चर हले पियो, वरी धाड़ियलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन हले पियो, एतिरा ऑपरेशन थिया आहिनि जो मूंखे नथो लॻे त को असांखे ॻणण में अचनि, पर हिन वक़्तु जेको ऑपरेशन थी रहियो आहे त तव्हां हुनखे कहिड़ी नज़र सां ॾिसो था? छा हीउ वाक़ई जेको संजीदगी जो मुज़ाहिरो थिए पियो? ॾिसो, बुनियादी तौर ते सिंध जे अंदरि धाड़ियल फैक्टर हिकु सोचियल सम्झियल साज़िश त थियो आहे। सिंधियुनि जी जेका मज़ाहिमती तहरीक हुई, जंहिंखे असां MRD जे नाले सां यादि कंदा आहियूं, MRD खां पोइ छा कयो वियो? रियासत तरफ़ां शहरनि जे अंदरि दहशतगर्दनि खे पैदा कयो वियो, ॿाहिराड़ी जे अंदरि धाड़ियल फैक्टर खे पैदा कयो वियो। ऐं जीअं ई जेका पंहिंजो 92 वारो दौरु आयो, हुननि सम्झो त हाणे असां क़ौमपरस्तनि खे इलाही सारो ख़ामोश कराए विया आहियूं, त हुननि धाड़ियल फैक्टर जे ख़िलाफ़ु मुकमल ऑपरेशन कयो ऐं धाड़ियल फैक्टर 99% ख़तमु थी वियो। उनखां पोइ वरी तंज़ीमुनि जॾहिं उभार खाधो, जॾहिं अमन अमान पैदा थियो, त सियासी शऊर उभार खाधो। सियासी शऊर खे ख़तमु करण जे लाइ सिंध जे उत्तर में हथ सां जेका धाड़ियलनि खे पैदा कयो वियो। अॼु जे जदीद दौर में जिथां मख उथे थी, उहा बि पाकिस्तान जे इदारनि खे ख़बर पए थी, उते मोबाइल ते माण्हू अगवा करणु, उते औरताणी आवाज़ ते माण्हू अगवा करणु, उते इन क़िस्म जूं हरकतूं ऐं नथो सम्झां त की इहे रियल हुजनि। इहे ख़ुदि रियासत जूं पंहिंजूं ठाहियल साज़िशूं आहिनि ऐं हू मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि जो ध्यानु जेको आहे उहो सिंध जे क़ौमी इशूज़ तां हटाइण जे लाइ इन क़िस्म जा हथकंडा इस्तेमालु कनि था। हाणे जंहिं माण्हू जो घर महफ़ूज़ न आहे, जंहिं माण्हू जी मिल्कियत महफ़ूज़ न आहे, उहो सिंध सियासत शऊर किथां हलंदो? उनजे करे जेका पंहिंजो सिंध में धाड़ियल फैक्टर खे मुनज़म साज़िश तहत पैदा कयो वियो। ऐं अॼु जॾहिं वरी सिंध जा ॿरंदड़ इशूज़ ते, उहो बिटो निज़ाम हुजे, उहो बहरिया टाउन जो इशू हुजे, उहो ज़ुल्फ़ारबद जो इशू हुजे, या DH समेत जेका इवन हींअर बेटनि जो इशू हुजे, इन्हनि इशूज़ ते जॾहिं सिंध जे माण्हुनि मज़ाहिमती तहरीक शुरू कई, त हू वरी जेका पंहिंजो साॻियनि हथ कंडंदे, छाकाणि हिकु भेरो पहिरियों उन्हनि खे अहिड़नि हथ कंडनि सां कामयाबी मिली आहे, उनजे करे हू ॿीहर वरी जेका सॼे सिंध में मुनज़म तरीक़े सां धाड़ियल फैक्टर पैदा कनि पिया। हालांकि पाकिस्तान जी रियासत जिथे इंडिया जो ड्रोन अचे थो त 5 मिंटनि में हलियो थो वञे, उते धाड़ियलनि खे हथियार किथां थो अचे, उते वाह फैक्ट्री जा हथियार किथां था अचनि, ठाहियल रियासत जो संजीदा किथां थींदी? हीअ त असां माण्हुनि जो ध्यानु हटाइण जे लाइ हथकंडा इस्तेमालु कया पिया वञनि न। ॾिसो, वाना ऐं वज़ीरिस्तान में जॾहिं वञनि था त उतां जो सफ़ायो थी थो वञे। सिंध में एॾा वॾा न को जबल आहिनि, न को एॾा वॾा ॿेला आहिनि। 83 खां वठी अॼु ताईं रेंजर सिंध में नाफ़िज़ आहे। सॼे सिंध में हुननि खे साॻिया अख़्तियार आहिनि। सॼी सिंध मां माण्हू अगवा कनि पिया, सॼी सिंध मां जेका जिथे बि वञनि पिया। तव्हां ॿुधायो त किथे जेका पंहिंजो सिंध पुलिस रेंजर्स खे रोकियो आहे त तव्हां असांजे अचण खां सवाइ किथे न वञो। हीअ अमन अमान जो इशू न आहे। रेंजर्स खे अख़्तियार ॾियणु अमन अमान जो इशू न आहे। जेकॾहिं अमन अमान जो इशू हुजे त सिंध में शऊर रखंदड़ माण्हू उनखे वेलकम कंदा ऐं करणु खपे। पर हीअ इन जे पोयां हिकिड़ी साज़िश आहे। तव्हां ॾिसो त सॼे सिंध मां सिंध जे नौजवाननि खे GS जे नाले में, शऊर जे नाले में अगवा कयो पियो वञे। 8 सालनि खां 10 सालनि सां माण्हुनि जो को वजूद कोन्हे। जेकॾहिं रेंजर्स खे अख़्तियार न आहिनि त उहे माण्हू किथे आहिनि? IG तव्हांजो हाईकोर्ट में लिखी ॾेई आयो त असांखे ख़बर कोन्हे। तव्हांजो वफ़ाक़ी होम सेक्रेटरी आयो आहे त असांखे ख़बर कोन्हे। माण्हू किथे आहिनि? साईं, हिन वक़्तु जेको बहरिया टाउन जे लाइ जेको हीउ ॻोठाणनि ते जेको हमिलो थियो मलक रियाज़ जे तरफ़ां, इन ते छा सिंधी क़ौम हिकु नथी थी सघे? लीडर गॾिजी नथा सघनि? असल ॻाल्हि आहे त सिंध जो गॾियल आवाज़ु आहे। क़ौमपरस्त बि आहिनि, सियासी समाजी धुरियूं बि आहिनि, ऐं सिंध जो शऊर जेको आहे
उहो क़ौम परस्तनि खे मजबूरनि हिकिड़े रस्ते ते वठी थो अचे। असां कल्ह पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में ऐलान कयोसीं त 6 जून ते जेको क़ौम सिंध एक्शन कमेटी जो धरणो आहे असां उन में गैर मशरूर तौर ते शमूलियत कंदासीं ऐं सिंध जे माण्हुनि खे शिरकत जी दावत ॾियूं था। पीपुल्स पार्टी जॾहिं 2013 में बिटो निज़ाम आंदो हो त ऐं हिते 15 अक्टूबर ते जेका सो राजपूताना जे पोयां आहिनि उन सिलसिले में जलसे जो ऐलान कयो त सॼे सिंध मां पीपुल्स पार्टी खे नाकामी नसीब थी, हुननि जूं गाॾियूं वापसि आयूं, हुननि जो जलसो कामयाबु न थी सघियो ऐं मजबूरनि पीपुल्स पार्टी खे उहो पंहिंजो प्रोग्राम रोल बैक करिणो पियो ऐं बिटो निज़ाम ख़तमु करिणो पियो। ईअं ई जॾहिं बेटनि जो इशू आयो त बेटनि जे इशू ते मुराद अली शाह पंहिंजे मातहत ऑफिसरनि जे मार्फत वफ़ाक़ खे NOC ॾिनी त तव्हां अची कमु कयो, पर जॾहिं सिंध जो आवाज़ु उथियो, मज़ाहिमती तहरीक शुरू थी त हू वरी उतां बि बैक थिया त न असां त ॾिनो ई न आहे, असां उहो वापसि था वठूं। और वापसि तव्हां जॾहिं ॾिनो आहे तॾहिं वापसि था वठो न। हीअ असां माण्हुनि सां जेका पंहिंजो हीअ कहिड़ी ट्रिग्नामेंट्री था खेॾनि। अॼु वरी जॾहिं बहरिया टाउन जो इशू आयो त बहरिया टाउन ज़रदारी माफ़िया पंहिंजूं मिलूं ठाहिण जे लाइ, पंहिंजूं ज़मीनूं ठाहिण जे लाइ बिलावल हाउस लाहौर जे पादाश में जेका पंहिंजो मलक रियाज़ खे सिंध जूं ज़मीनूं गिफ्ट तौरु ॾेई रहिया आहिनि, जंहिंजी सिंध जा माण्हू सख़्तु तरीन मज़ाहिमत कंदा, मज़मत बि कयूं था ऐं अमली जिदोजहद में बि इंशाअल्लाह ताला असीं सभ खां अॻियां हूंदासीं ऐं कामयाबियूं असांजूं थींदियूं। असां नंढियूं नंढियूं कामयाबियूं गॾियल जिदोजहद सां वरितियूं आहिनि। APC क़ौम परस्तनि जी हिकिड़ी सॾाई पई वई ऐं उन में इहो ई हो त बाबा गॾिजी वेही करे कुझु लायामल जोड़ियो वेंदो, उन में तव्हांखे दावत ॾिनी वई जेके बि न? उन APC दौरान असां कुझु त पंहिंजनि ज़ाती इशूज़ में हुआसीं। मुंहिंजो तक़रीबन हाणे 17 अप्रैल ते जेल मां रिहाई थी आहे, 19 महीना जेका मां जेल में हुउसि। उन जे करे असांजी बाक़ी संगत थोरो एक्टिव घटि हुई। जीअं जेल मां रिहाई थी आहे त असां उन्हनि शयुनि में एक्टिव आहियूं ऐं कल्ह जेका प्रेस कॉन्फ्रेंस करे असां कंहिं दावत जा मोहताज न आहियूं, न उन जा को असां मोहताज आहियूं त असांखे दावत ॾियनि त असां वञूं। छाकाणि जिथे बि सिंध जो सॾु हूंदो, सिंध दुश्मनी जो जिथे बि को आवाज़ जेका सिंध जे हिमायत में उथंदो दुश्मन जे ख़िलाफ़ु, त सिंध अवामी फोरम उन जा दोस्त सिंध जो शौर उन्हनि सां गॾु बीहंदो। बुनियादी तौर ते सूरत हाल हीअ आहे त सिंध जो क़ौम परस्त पार्लियामानी पॉलिटिक्स में अञा ताईं संजीदा न थियो आहे। तव्हां हिते जंहिं जाइ ते पाण वेठा आहियूं कासमाबाद में डॉक्टर कादिर मक्सी साहब बीठो इलेक्शन में। डॉक्टर कादिर मक्सी जी हेॾी वॾी पार्टी आहे, तरक़ी पसंद पार्टी, ऐं उनजी हेॾी डिघी जिदोजहद आहे, ठीकु आहे। उहो माण्हू कासमाबाद मां 1100 वोट थो खणे। हाणे उनजो इहो मक़सदु कोन्हे त उहो पार्टी सुसी वई आहे, पर कादिर मक्सी साहब सीरियस न आहे इलेक्शन लड़ण में। जेकॾहिं अयाज़ लतीफ़ अली साहब 20,000 वोट खणी सघे थो त कादिर मक्सी साहब 40,000 वोट खणी सघे थो, बशर्ते हू पार्लियामानी पॉलिटिक्स में सीरियस थियनि। 93 जी इलेक्शन में बाबू गुलाम सिंह जे मुक़ाबले में 4,000 वोटनि तां डॉक्टर कादिर मक्सी साहब हारायो हो ऐं उन खां पोइ वरी अॼु ताईं उन तक में डॉक्टर साहब वापसि ई न वियो। त जेकॾहिं सभु भली कुनी सभु कंहिंजी पंहिंजी हुजे, फ़लस्तीन हेॾियुनि वॾियुनि इशूज़ में आहे, पर उते बि फ़लस्तीनियुनि जो इतिहाद आहे PLO। पार्टियूं सभु कंहिंजूं उते 100 पार्टियूं आहिनि, हिते बि 100 पार्टियूं हुजनि, असांखे कोई एतिराज़ु कोन्हे, पर जेके बि ॿरंदड़ इशूज़ आहिनि उन ते जेकॾहिं गॾियल आवाज़ु अचे थो त इहा ख़ुशि आईंदड़ ॻाल्हि आहे। ऐं असां तव्हांजे प्लेटफॉर्म तां उन लीडर साहिबान खे, उन अवाम खे, सिंध जे शौर खे इहा गुज़ारिश कंदासीं त तव्हां पंहिंजी क़यादत ते ज़ोर भरियो, त तव्हां नरवी सिंध जीअं सिंध जे इशूज़ ते सीरियस थी जिदोजहद कयो था, ईअं पार्लियामानी मोर्चे खे बि सीरियस थी वठो। इनशाअल्लाह सुभाणे जी सिंध असांजी हूंदी ऐं इहो पार्लियामानी निज़ाम ते असीं सोभारा थींदासीं। जेके बि पार्टियूं आहिनि सिंध जे जेके साथ लहण वारियूं पार्टियूं आहिनि, उहे मिली करे कोई पंहिंजो हिकिड़ो ई चूंडियल नुमाइंदो ॿिया मिली करे उनजी सपोर्ट कनि त छा था सम्झो त कुझु सीटूं खणी सघे। दोस्तनि जा जेके रवैया आहिनि न, बुनियादी हिकु पंहिंजो को बि माण्हू पंहिंजी ईगो छॾणु, अना छॾण जे लाइ तयारु न आहे। इहे अनाऊं, इहे रवैया सिंध खां वधीक अहम न आहिनि। असां उन्हनि खे वरी बि हथ ॿधी अर्ज़ु कंदासीं त ख़ुदा रा सिंध जे ख़ातिर सभई अनाऊं छॾे ऐं गॾियल जिदोजहद जे ज़रिए, जीअं मां सवेर बि चई वियुसि त इशूज़ ते जॾहिं तव्हां गॾु थियो था, उते तव्हांजे पार्टी जे झंडे जो इशू नथो अचे, उते तव्हांजी लीडरशिप जो इशू नथो अचे, सभु गॾिजूं था। तव्हां 2013 में बिटो निज़ाम तव्हां वापसि करायो, इहा क़ौम परस्तनि जी गॾियल जिदोजहद जो नतीजो आहे। तव्हां पीपुल्स पार्टी खे मजबूर कयो त उन तां बेटनि वारे इशू तां जेका पंहिंजो रोल बैक थिया। अॼु जॾहिं सुभाणे असां 6 जून ते धरणे जे लाइ वञूं था त यकीनन पीपुल्स पार्टी मजबूर थींदी, उहे ॿाहिरि जे इशू तां पोइते थींदा, पर सिंध जे तरक़ीअ जे लाइ जेकॾहिं पार्लियामानी मवाज़ ते ईअं ई असां जेका पंहिंजो मुनज़िम ऐं मुतहद थी जेका पंहिंजो इलेक्शन में हिसो वठंदासीं, मां नथो सम्झां त को सिंध जो माण्हू सिंध जे क़ौमी शऊर खे ठुकराए, इहो मुमकिन ई कोन्हे। पीपुल्स पार्टी खे ज़बान तॾहिं थी मिले जॾहिं असां ॻाल्हायूं था। जेकॾहिं असां न ॻाल्हायूं त पीपुल्स पार्टी में न एॾी वर्थ आहे, न एॾी विल आहे जो हू ॻाल्हाए सघनि। छाकाणि त पीपुल्स पार्टी जो मौजूदा लीडर मोहतरम आसिफ अली ज़रदारी साहब आहे।
जेको पंहिंजे ज़ाती मफ़ादनि जे ख़ातिर सिंध जा ॿेट, सिंध जूं ज़मीनूं, सिंध जी वहदत, बैरिया टाउन हिकिड़ो को मामूली इशू न आहे। बैरिया टाउन सिंध जे माण्हुनि खां इक़्तिदार खसण जे बराबरि आहे, सिंध जे माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जे बराबरि आहे। DH सिटी सिंध जे माण्हू खे अक़लियत में तब्दील करण जे बराबरि आहे। असीं तरक़ी जा दुश्मन न आहियूं। बिज़न जे साहब खे ज़ुल्फ़िकार भुट्टे जे दौर में गवादर जो जेका पंहिंजो मनसूबो ॾिनो वियो, मीर गौस ख़ान बिज़न जो, त बाबा असां गवादर ठाहियूं था। उन वक़्तु बिज़न जे साहब चयो त असां तरक़ी जा दुश्मन न आहियूं, पर असांखे लिखी ॾियो त ईंदड़ 50 सालनि ताईं गवादर जे अंदरि कंहिं बि गैर बलोच खे वोट ॾियण जो हक़ न हूंदो, कंहिं बि गैर बलोच खे प्रॉपर्टी वठण जो हक़ न हूंदो। तव्हां भली गवादर ठाहियो, ऐं नतीजे में उहो गवादर अॼु ताईं रोलड़े जो शिकार आहे। माना हिननि जे नियतुनि में खोट आहे। हीअ बैरिया टाउन ठाहे, जीअं 2-3 ॾींहं पहिरीं मुस्तफ़ा कमाल चयो त हीअ असां शहरनि जा माण्हू जेकॾहिं गॾिजी सॼी बीहंदासीं त असां ॿाहिराड़ी वारनि खे सिंध असेंबली में अचणु कोन ॾींदासीं, असां वज़ीर आला असां थी सघूं था। हीअ उन्हनि जी धारियुनि जो जेका पंहिंजो सब्जेक्ट आहे। ऐं पंजाबी मुहाजिर मुस्तक़िल मफ़ाद जेको असां सॼी ज़िंदगी चवंदा रहिया आहियूं, हाणे उन में पठान बि उन सां भाङे भाईवार थी वियो आहे। ऐं सिंध जे लाइ धरती सोढ़ी कंदा पिया वञनि, धरती धरणी जे लाइ जेका धरती सोढ़ी थींदी पई वञे, उन जे करे जेतिरो ॾुखियो वक़्तु सिंध ते अॼु आहे, शायदि हिन खां पहिरियां कॾहिं एॾो ॾुखियो वक़्तु न रहियो आहे। असांखे अखियूं पटणियूं पवंदियूं, पंहिंजनि दोस्तनि खे इहे अनाऊं छॾणियूं पवंदियूं जेकॾहिं उन्हनि में थोरो बि सिंध जे लाइ अहसासु आहे। ऐं जेका उहे बरज़बान चवंदा रहंदा आहिनि त असीं सिंध जे लाइ सिर ॾींदासीं, बाबा तव्हांजा सिर अलाह सलामत रखे, तव्हांजा सिर हूंदा त सिंध जे ख़ुशहाली जी ॻाल्हि थींदी। तव्हां रुॻी पंहिंजो अनऊं पासे ते रखी ऐं सिंध जे मुस्तक़िल मफ़ाद जे लाइ गॾियल जिदोजहद ऐं गॾियल पार्लियामानी निज़ाम ठाहियो। इंशा अल्लाह ताला सिंध तव्हां सां गॾु हूंदी। अफ़गानी जी जेतिरे क़दुरु ॻाल्हि आहे त अफ़गानिस्तान खे 30 साल पूरा थी विया, उन्हनि खे वापसि वञिणो आहे, उन्हनि जूं कैंपूं ख़तमु करणियूं आहिनि। ऐं पंजाब मां कंहिं हद ताईं उन्हनि वापसि कया आहिनि। सिंध बदकिस्मत सूबो आहे जिते पीपुल्स पार्टी गुज़िरियल 15 सालनि खां वठी हुक्मरान आहे। इहो पीपुल्स पार्टी क़ौमी ॾोह पई करे, जेका धारियुनि खे कार्ड बि जारी करे पई, ऐं मुहाजिरनि खे जेका पंहिंजो हितां इन अफ़गान मुहाजिरनि खे न पई कढे। इहो पीपुल्स पार्टी तारीख़ी ॾोह पई करे, जंहिंजी उन्हनि खे क़ीमत अदा करणी पवंदी। पार्लियामानी सियासत ई सभिनी मसइलनि जो हल आहे। जॾहिं बि सियासत जा ॾींहं था अचनि ऐं असां सियासत खां परे हलिया वञूं, पोइ असां पंहिंजे माण्हूअ खे छॾे था ॾियूं त उहो कंहिं न कंहिं वॾेरे सां वञी अटैच थिए थो, पोइ असांखे नतीजा किथां मिलंदा। उन जे करे असीं सम्झूं था त पार्लियामानी निज़ाम ई हिन मुल्क में रही करे, हिन मुल्क जे फ्रेमवर्क में रही करे सियासी निज़ाम खे जेकॾहिं बचाइणो आहे, पंहिंजी क़ौम खे बचाइणो आहे, त पार्लियामानी सियासत में हिसो वठिणो पवंदो। इंशाअल्लाह सॼी सिंध में हमख़्याल दोस्तनि सां गॾिजी, जिते असांजा दोस्त न हूंदा उते कंहिंजी मदद कंदासीं, कंहिंखां मदद वठंदासीं ऐं रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं अची वेंदी। हींअर असां सां मौजूदु हो क़ौम परस्त अॻवान जान मोहम्मद जुणेजो, जेको चेयरमैन आहे सिंध अवामी फोरम जो, ऐं उन सां ख़ूब गुफ़्तगू थी, तिखा मिठा सवाल थिया। इन लफ़्ज़नि सां इजाज़त ॾींदा, अल्लाह भाई। MNN TV News।